असी हिन वक्त प्रेस क्लब हैदराबाद में जेके सिंधु नवाज़ जे तरफ़ां बुखर ताल कैंप जेका सारा थईम जे हवाले सां जारी ऐं सारी आहे, हिन वक्त असी उते मौजूद आहियूं ऐं असी पहिरीं सारा थईम सां जेको वाक़ियो थियो आहे लम्स जे हवाले सां उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां पोइ कुझु ॿियनि अर्जुननि सां बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां हिते अॼु सभु मुंहिंजे लाइ सभु एहतजाज करण लाइ वेठा आहिनि। मां सभिनि जी शुक्रगुज़ार आहियां त जेके सभु टाइम कढी मुंहिंजे लाइ मुंहिंजी मदद करण हिते आया आहिनि। ऐं असांजे VC साहिबु हिकिड़ी कमेटी जोड़ी आहे, 11 ॾींहं थी चुका आहिनि उन कमेटी खे, पर मां उन कमेटी मां सेटिस्फाई न आहियां ऐं उहे असांखे कॉम्प्रोमाइज़ कराइण जी कोशिशि था कनि त कॉम्प्रोमाइज़ कयो वञे न, पर अहिड़े फ़ैसिलनि ते कॉम्प्रोमाइज़ न कयो वेंदो। जेतिरे ताईं उस्तादनि खे सस्पेंड न कयो वेंदो मां पोइ न हटंदसि। अच्छा, इहो बि ॿुधाइजो त हीउ वाक़ियो मुंहिंजो कॾहिं थियो ऐं इन में कहिड़ा कहिड़ा उस्ताद, केतिरा उस्ताद शामिल आहिनि? 2 उस्ताद शामिल आहिनि, सर एहसान मेमन ऐं सर शफ़क़त रिज़वी। GSN जे लतीफ़ ॾिसो, असांजो शुरू खां हिमत ताईं हिकु ई मौक़िफ़ रहियो आहे जेको सायरा थईम जो मौक़िफ़ रहियो आहे त जेका इहे एहसान मेमन आहे ऐं जेको शफ़क़त आहे उनखे सस्पेंड कयो वञे, उनखे इदारे जे अंदरां कढियो वञे। जॾहिं सायरा तव्हां ॾिसो था त सायरा ज़िंदगी ऐं मौत मां मुई बची आहे। निमरता जो वाक़ियो हिन महीनो बि न थियो आहे, उहा छोकिरी पंहिंजी जान ॾेई छॾी आहे। हिनमहिल ताईं कमेटियूं बि जुड़ियूं, जुडिशरी सभु कुझु थियो, पर रिज़ल्ट छा आयो आहे? हिनमहिल ताईं कुझु बि न आयो आहे। असां सम्झूं था त जेसि ताईं शागिर्दनि जी बहाली न थींदी, इदारनि जे अंदरि शागिर्दनि जी नुमाइंदगी न हूंदी, तेसि ताईं एतिरियूं केतिरियूं ई सायराऊं, केतिरियूं ई निमरताऊं असांजा जेको आहे जनम वठंदियूं रहंदियूं ऐं ईअं ई असांखे कॾहिं उन्हनि जा लाश मिलंदा त कॾहिं मुयल हालतुनि में उहे असांखे मिलंदियूं। इन करे असां सम्झूं था त पहिरीं त सायरा सां इंसाफ़ कयो वञे। VC खे इहो करिणो हो त जॾहिं सायरा पंहिंजे ज़बानी इहा ॻाल्हि कई त मूंसां नाइंसाफ़ी थींदी रही आहे 1.5 साल खां, त नाहिद मेमन उनखे कीअं रद्द कयो आहे इहो उन्हनि खां पुछणु खपे। हिनमहिल ताईं बि सायरा ऐं उनजी दोस्तनि सां जेकियूं बि आहिनि न्याणियूं, उन्हनि खे हू चवनि था कंप्रोमाइज़ कयो। छा अहिड़नि मामलनि ते कंप्रोमाइज़ थींदो आहे छा? केतिरियूं ई न्याणियूं हज़ारनि जी तइदाद में इन इदारनि में आहिनि, तव्हां उन्हनि जो उहे केतिरियूं ई ॾिॼ ऐं ख़ौफ़ में ख़ामोश आहिनि। पर जेको इंसानु, जेको शागिर्द इहो बाशऊर आहे, जेको सम्झे थो त इहो मुंहिंजो हक़ आहे आवाज़ उथाइणु ऐं मां इहो हक़ वठी रहंदुसि, ऐं हू बीठो आहे सायरा जे रूप में, हिकु जेको किरदारु हुनजे साम्हूं आहे, मां नथी सम्झां त सायरा खे हिन टाइम ते मायूस करणु खपे। सॼी सिंध खे हुनजो साथ ॾियणु खपे ऐं VC खे ॿुधाइणु खपे त तव्हां करप्ट माण्हू आहियो, तव्हांजी इंतिज़ामिया करप्ट आहे। जेको पहिरें ॾींहं ते कमेटी ठाहिण खां पोइ ईअं चए थो त जेको निमरता आहे उहा ज़हनी तरह मरीज़ आहे। माना असां त सम्झूं था तव्हां ज़हनी तरह मरीज़ आहियो, छो जो तव्हांजा कारकर्दगी ऐं तव्हांजा त सभु कुझु असांखे फेसबुक ते पहिरीं मिली चुको आहे त तव्हां ॿी हिकु न्याणी जी जेका किरदार कशी कीअं था कयो। त जेसि ताईं सायरा सां इंसाफ़ न थींदो असां सभु इहे सरापा एहतजाज हूंदासीं। ॿियो असां इहो था चाहियूं त जेका बि पेपर चेकिंग थियनि था, ॿाहिरि सुधे मुल्क में त ईअं ई थींदो आहे त पेपर जॾहिं शागिर्द जा चेक थींदा आहिनि त उहे वापसि कया वेंदा आहिनि, त जीअं इहा जेकी हरासमेंट थिए थी या बंदि थी वञे, या तॾहिं ई थिए थी जॾहिं हुनखे पेपर्स वापसि नथा कया वञनि। त असांजी इहा बि डिमांड आहे त इहे पेपर्स चेक थी शागिर्दनि खे वापसि मिलणु खपनि, न त केतिरियूं ई अहिड़ियूं सायराऊं इदारनि जे अंदरि ईअं ई ॾिसो उन्हनि सां हालत थींदी, ईअं ई हू जेका असांजा वालदेन आहिनि उन्हनि जा लाश इदारनि मां खणंदा ऐं ईअं ई असांजूं न्याणियूं मायूस थींदियूं रहंदियूं। उनजी हिमत बणिजो, हीउ ॾिसो असांजा हथ आहिनि तव्हांजे अॻियां, सायरा जी हिमत बणिजो त जीअं अहिड़ियूं जेको आहे जेका किरदार आहिनि, अहिड़ियूं जेकी बाहिमत छोकिरियूं आहिनि, पंहिंजा आवाज़ पाण उथारे सघनि ऐं उनखे इहो यकीन हुजे त असांजूं भेणूं ऐं असांजा भाइर तव्हां सां गॾु हूंदा ऐं इहो तव्हां सां आख़िर ताईं गॾु हूंदा, तॾहिं हू न्याणियूं बीह सघनि थियूं, आवाज़ उथारे सघनि थियूं। न त हीअ इंतिज़ामिया वारा जेका 2-3 ॾींहं पहिरीं असां प्रोटेस्ट कई आहे त उते नाहिद मेमन जेका HOD आहे, जंहिंखे हिननि कंप्लेन बि कई हुई, उहा शागिर्दनि खे न्याणियुनि खे क्लास में बंदि थी करे छॾे ऐं चए थी त तव्हांजे विहाउ हुयो, इन में जॉइन थिया कयो आहे त तव्हांखे असां कढी छॾींदासीं इदारनि मां। माना हुननि में एतिरी त हिमत, माना हू अगरि हिन जे अगेंस्ट कनि था सायरा जे, त पोइ ठीकु आहे, पोइ तव्हां भले प्रेस क्लब ते बि अचो, पोइ तव्हां प्रेस कॉन्फ्रेंसिस बि कयो, पोइ तव्हां प्रोटेस्ट इदारनि जे अंदरि कयो, पर जॾहिं
हिकु छोकिरी जेकी डिमांड थी करे त मूंसां इंसाफ़ कयो वञे, तव्हां कमेटी बि ठाहियो था, असां त इहो नथा चऊं त तव्हां असांजी जेको आहे हिसाब सां कयो। छोकिरी बि ईअं नथी चए, हू त सिर्फ़ु चए थी मूंसां बिहो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ई नथा ॿुधो, न मुंहिंजा प्रूफ्स था ॾिसो, तव्हां बसि पंहिंजे हिसाब सां चओ था ॿिए ॾींहुं कमेटी ठाहिण खां पोइ त मां मेंटली रिटार्ड आहियां। अहिड़ा जुमिला, अहिड़ी जुमिलेबाज़ी न्याणियुनि खे करणु मां सम्झां नथी त इहो करणु खपे। उन सां त उहा वधीक टॉर्चर थींदी, उहा वधीक जेको आहे मायूस थींदी। इन करे उन्हनि जे असां सभिनी खे, सॼी सिंध वासियुनि खे, जीअं असां निमृता सां बीठासीं, जीअं फरज़ाना जमाली सां बीठासीं, जीअं असां हर हिकु शख़्स सां बीठा आहियूं, ईअं सायरा सां बि थईम सां बीहणु खपे, उनजे वालदेन सां बीहणु खपे, त जीअं हू मायूस न थियनि, जीअं हुननि खे ख़बर पए त सॼी सिंध सरापा एहतिजाज थींदी ऐं अहिड़नि वाक़िअनि लाइ असां ख़ामोश न थींदासीं, छो जो ईंदड़ नसल इन ई इदारनि में पढ़ंदो, इन ई उस्तादनि वटि पढ़ंदो न। त इन करे असां डिमांड था कयूं त इन्हनि खे सस्पेंड कयो वञे, न त ॿी सूरत में असां ईअं ई रोडनि ते हूंदासीं, ईअं रस्तनि ते हूंदासीं, जेसि ताईं सायरा थईम असां सां बीठल आहे। उनजी डिमांड जेकी हूंदी उहा ई असांजी सभिनी जी डिमांड आहे ऐं असां ईअं सरापा एहतिजाज हूंदासीं। असां सम्झूं था त अॼोको ही जेको एहतिजाज आहे उहो बुनियादी तौर ते सिंध जी न्याणी सायरा थईम जे लाइ आहे। ऐं मां सायरा थईम खे सलाम पेश थो कयां त हूअ हिन पंहिंजे इशू ते, जंहिं ते हुन हेतिरो वॾो वॉइस ॾिनो, तमामु वॾो आवाज़ु बुलंद कयो, ऐं उनखां पोइ अॼु असां सां हिते मौजूदु आहे एहतिजाजी कैंप ते। इहा सायरा थईम सिंध जी न्याणी आहे, इहा सिंध जे न्याणीअ जी हिमत आहे, उनजी बहादुरी आहे, उनजी जुरियत आहे त हूअ अॼु असां सां गॾु वेठी आहे। ऐं उन सां गॾोगॾु सिंधू नवाज़ ऐं ॿियूं जेके बि ॿियूं ऐं असांजा ॿाहिर हिते मौजूदु आहिनि, उन्हनि सभिनी खे आउं सलाम पेश थो कयां। ऐं सम्झां थो त हीउ जेको वाक़ियो आहे, जेको केतिरा ई वाक़िया सिंध जे तालीमी इदारनि में नायला रिंद खां वठी निमरता खां केतिरा ई वाक़िया पेश थी रहिया आहिनि, उन्हनि जे लाइ हज़ारे ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि, पर सायरा थईम जो जेको ही ख़ुदकशी वारो अटेम्प हुयो, उन ते असां ॾिठोसीं त हूअ पाण बची वई ऐं हुन पाण चयो त मूंसां फलाणनि माण्हुनि ज़्यादती कई आहे। पहिरियां त नायला बाबति चयो वियो त भई उन ख़ुदकशी करे छॾी, उहा पाण मौजूदु न हुई जो पंहिंजो केस पेश करे सघे। अॼु जॾहिं सायरा पंहिंजो केस पेश थी करे त इंतिज़ामिया जेको आहे सो जुड़तू कमेटियूं थी ठाहे ऐं VC अॻ में थो चवे त सायरा साइको पेशेंट आहे, ऐं पोइ वरी जेको आहे कमेटी थी जोड़े त असां इन कमेटीअ ते कीअं एतमाद कयूं, सायरा थईम इन कमेटीअ ते कीअं एतमाद करे, सिंध जो अवाम इन कमेटीअ ते कीअं एतमाद कंदो। त असां सम्झूं था त इहे जुड़तू कमेटियूं ख़तमु कयो, फौरी तौर ते बघेड़ नुमा ॿिनि उस्तादनि जेको सायरा खे हिरास कयो आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि ते केस दाख़िल कयो वञे। ऐं उनखां सवाइ जेको आहे सो सिंध जे सभिनी तालीमी इदारनि मां हीउ जेको उस्तादनि खे मार्क्स ॾियण जो इख़्तियार ॾिनो वियो आहे उहो खसियो वञे, त जीअं बघेड़ नुमा उस्ताद जेके तालीमी इदारनि में मौजूदु आहिनि उन्हनि खे मौक़ो न मिले त हू सायरा जहिड़नि ॿियनि सिंध जे नियाणियुनि खे हिरास करे सघनि। उनखां सवाइ असीं घुर था कयूं त फौरी तौर ते जेके तव्हां आमिर जनरल ज़िया जे दौर में शागिर्द यूनियनूं ख़तमु कयूं, उन्हनि शागिर्द यूनियन खे जेको आहे जो बहाल कयो, त जीअं सिंध जे नियाणियुनि, सिंध जे भाइरनि, दोस्तनि ऐं ॿचड़ा जेके पढ़नि था तालीमी इदारनि में, उन्हनि जी वारसी थी सघे। अॼु सिंध जूं नियाणियूं ऐं सिंध जा ॿचड़ा जेके आहिनि उहे सिंध जे तालीमी इदारनि में यूनियन खां सवाइ, शागिर्द यूनियन खां सवाइ लावारिस ऐं निधणका आहिनि। उन जे करे असां घुर था कयूं त फौरी तौर ते शागिर्द यूनियन बहाल कयो ऐं इंतिज़ामिया जेकॾहिं हिननि उस्तादनि ते क़दम नथी खणे त सुभाणे सभु सिंध जी सिविल सोसाइटी, सिंध जा शागिर्द, सिंध जा जेके आहिनि एक्टिविस्ट सभई गॾिजी अवामी असेंबली हणंदा ऐं उन में फ़ैसिलो कंदासीं त लम्स जे हिननि ॿिनि बघेड़ नुमा उस्तादनि खे कहिड़ी सज़ा मिलणु खपे। ऐं उहो फ़ैसिलो जेको आहे उहो सम्झो त सिंध जो जिरगो हूंदो अवामी असेंबली, ऐं जिरगे में जेको फ़ैसिलो थींदो उन ते अमल कयो वेंदो। महिरबानी। पहिरें ॾींहं खां वठी साईं अपील करे करे थकी पिया हूं, न को इंतिज़ामिया ध्यानु ॾिए थी, न को गवर्नमेंट ऑफ सिंध। पंहिंजे बलबूते ते
युथ जेका सोसाइटियूं आहिनि सिविल सोसाइटी ऐं ही युथ एक्शन कमेटी असांजी शुरू खां वठी सुठी हेल्प कई आहे, जंहिंजे करे कुझु न कुझु ख़ातिर ख़्वाह रिज़ल्ट निकिरण जा उमेद आहे। लेकिन इंतिज़ामिया जेका यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया जेका इंक्वायरी कमेटी रखी आहे उन मां असांखे उमेद घटि थी लॻे, जंहिंजे करे असां अॼु हिते एहतजाजन अलामती बुख हड़ताल ते वेठा आहियूं। अदा बस मां इहो ई चवणु चाहींदसि फस्ट ऑफ ऑल त असां सायरा तहीम सां गॾु आहियूं, ॾींहुं हुजे राति हुजे, असां सायरा खे इहा ई रिक्वेस्ट कयूं था पंहिंजे इन साबित क़दमी सां बीठी रहे, असां हिनखे इंसाफ़ ॾियारण लाइ आख़िर ताईं कोशिशि कंदासीं। वीसी साहब खे वरी रिक्वेस्ट कंदासीं कि उन्हनि खे सस्पेंड कयो फौरी तौर ते, ऐं असांजी हिन न्याणी खे प्रोटेक्शन ॾियो ताकी उहो पंहिंजी एजुकेशन कंप्लीट करे सघे। थैंक यू। असांजो मौक़िफ़ इहो आहे, ऐं आहियां नाज़िया भट्टी सिंधी औरत तंज़ीम, ऐं असांजो आहे असां सायरा सां गॾु आहियूं, जिथे सायरा बीहंदी उते असां सायरा सां गॾु आहियूं। इहो आहे त सायरा जेको आहे पंहिंजे साबित क़दम रहे, त सायरा सां असां जिथे बीहणो हूंदो गॾु आहियूं। अॼु हिन वक़्तु असां प्रेस क्लब जे साम्हूं सायरा थीम सां गॾु बीठल आहियूं। हिन खां पहिरीं केतिरा ई अहिड़ा केस थी चुका आहिनि जंहिंमें यूनिवर्सिटियुनि में असांजे तालीमी याफ़्ता छोकिरियुनि ते जेको तमामु घणो ज़ुल्म कयो थो वञे, ऐं उन्हनि छोकिरियुनि खे जेके पढ़ंदड़ छोकिरियूं आहिनि, ख़ासि तौर ते पंहिंजी पढ़ाई जे हवाले सां उहे छोकिरियूं जेके इंटेलिजेंट आहिनि उन्हनि ई छोकिरियुनि सां इहे हादसा पेश अचनि था। इन करे असां अॼु बि इन खां पहिरीं बि जेके हादसा थी चुका आहिनि असां हमेशह उन्हनि जे ख़िलाफ़ु प्रोटेस्ट कई आहे। अॼु बि असां सायरा थीम सां गॾु बीठल आहियूं, ऐं असां यूनिवर्सिटी जी जेका ना अहल उते जा जेके उस्ताद आहिनि, ख़ासि तौर ते जेके वहशी तरीक़नि सां पंहिंजी नियाणियुनि ते ज़ुल्म कनि था ऐं पेपरनि जे एवज़ या मार्कुनि जे एवज़ जेके आहिनि उन्हनि खे हिरासा कनि था, इन सूरत में त ईअं थियणु घुरिजे त उहे मार्क्स उन्हनि ॿारनि खे चेक करे उहे कॉपीज़ वापसि ॾिनियूं वञनि, त जीअं इहे नियाणियूं असांजो हिरासा थियणु बंदि थियनि।